Assalamu alaikum students. My name is Sarvich and today we are going to learn the most important topic, how to write a short simple essay. Before writing an essay you should know what is the meaning of word essay. Essay छा आहे? Essay हिकिड़ो आर्ट आहे. Essay लफ़्ज़ जी माना आहे to attempt to work on something, कंहिं शइ ते कमु करणु. चीन में हिकिड़ी चवणी मशहूरु आहे त कंहिं बि ॿार खे मछी पकिड़े ॾियण जे बजाए उनखे मछी पकिड़णु सेखारियो. जेकॾहिं हू मछी पकिड़णु सिखंदो त हू सॼी उमिरि बुख न मरंदो. हुनखे ॿिए जी ज़रूरत न पवंदी. हू कंहिं ते डिपेंडेंट न हूंदो. हू इंडिपेंडेंट हूंदो. सो एसे जेको आहे उहो सिखण जो मतिलबु इहो आहे त असां ॿार खे 10 एसे लिखाए छॾियासीं, बाबा हे तूं यादि करे छॾ. मिसाल जे तौरु हिकिड़े ॿार 6 में माए स्कूल ते एसे यादि कयो. हाणे उहो ॿारु मैट्रिक क्लास में पहुतो आहे. कंहिं उनखे चयो त भाई माए स्कूल ते एसे लिखी ॾेखार. जेकॾहिं हाणे उनजो उहो 6 दर्जे वारो माए स्कूल ते एसे यादि हूंदो, रटो लॻल हूंदसि, उहो साॻियो ई लिखी ईंदो. इट मीन्स हुनजी जेका मैंटेलिटी आहे, लेवल आहे, उहा ग्रोथ में न आई. हू उन ई 6 दर्जे जी मैंटेलिटी वारो एसे 10 दर्जे में अची चुको आहे, साॻियो ई एसे लिखे थो. छो जो हुन एसे यादि कयो, यादि रखी छॾियो. त एसे यादि न आहे कबो. एसे लफ़्ज़ जी माना आहे टू अटेम्प्ट टू वर्क ऑन समथिंग एंड इट इज़ एन आर्ट. जो आर्ट हूंदो आहे उहो सिखबो आहे, आस्ते आस्ते सिखबो आहे. फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ी असांजी भेण आहे, उहा बर्थ भरणु सिखे थी. ऑब्वियसली पहिरें ॾींहं ते हुनखे ठाहिणु न ईंदो, उहो ग़लति ठाहींदी. ॿिए ॾींहं ते थोरो भलो ठाहींदी, 3 ॾींहं ते अञा भलो ठाहींदी, 4थे ॾींहं ते अञा भलो ठाहींदी. त आस्ते आस्ते ग्रेजुअली हू पंहिंजे उन बर्थ भरण वारो हुनर ते हूअ ग्रिप हासिलु करे वेंदी ऐं उहा सुठे नमूने बर्थ भरे सघंदी. अहिड़े नमूने सां एसे हिकिड़ो आर्ट आहे. द वर्ड एसे जो मतिलबु आहे टू अटेम्प्ट टू वर्क ऑन समथिंग. जॾहिं तव्हां कंहिं शइ ते कमु कंदा आहियो त उन शइ जो सॼो मटीरियल तव्हां हथु कंदा आहियो, उन ते रिसर्च कंदा आहियो, उन ते तहक़ीक़ कंदा आहियो. त तहक़ीक़ लाइ असांखे ऑब्ज़र्वेशन जी ज़रूरत हूंदी आहे. असांखे हुन शइ खे लहण लाइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञिणो पवंदो आहे. असांखे को मिसाल जे तौरु कंहिं शइ ते लिखिणो आहे, टॉपिक ते लिखिणो आहे, त असां लाइब्रेरीज़ में वेंदासीं, उते बुक्स फाइंड कंदासीं, गूगल ते वेंदासीं, सर्च कंदासीं. मुख़्तलिफ़ मतिलबु रिसर्च खां पोइ ई असां एसे लिखी सघूं था. एसे ईअं न आहे त बस अखियूं ॿुटे माण्हू लिखणु शुरू कयो. एसे लाइ कुझु लेवल्स जी ज़रूरत हूंदी आहे, कुझु लेवल्स हूंदियूं आहिनि जंहिं ते कमु करिणो पवंदो आहे. उन खां पोइ तव्हां सुठो एसे लिखी सघो था. पहिरीं जेका लेवल आहे उहो आहे वर्ड्स. पोएं लेक्चर में मां तव्हांखे ॿुधायो त वर्ड्स जेका वोकेबलरी आहे उहा कीअं इम्प्रूव कजे. वर्ड वोकेबलरी इम्प्रूव करण लाइ मां तव्हांखे 4 टेक्निक्स ॿुधायूं. नंबर 1 जनरल रीडिंग, नंबर 2 thesaurus, नंबर 3 parts of speech and नंबर 4 etymology. इन वर्ड लेवल खां पोइ ही हिकिड़ी ॾाकण आहे त एसे ते चढ़ण लाइ तव्हां डायरेक्ट जंप न ॾींदो. ज़ाहिर आहे पहिरें ॾाके ते तव्हांखे मज़बूत पेर रखिणो पवंदो. मज़बूत पेर रखण जो मतिलबु इहो आहे तव्हांखे सुठी वोकेबलरी हुजणु घुरिजे. जॾहिं वोकेबलरी हूंदी, वर्ड्स हूंदा, तव्हां सेंटेंसिस ठाहे सघंदो. त ॿी लेवल जेका आहे उहा तव्हांजी सेंटेंसिस. सेंटेंस इज़ मोस्ट इम्पॉर्टेंट. सेंटेंस जी मुख़्तलिफ़ स्ट्रक्चर्स थींदियूं आहिनि. त असां सेंटेंस वरी सिखंदासीं. सेंटेंस जा जेके बेसिक सेंटेंस स्ट्रक्चर्स आहिनि उहे कहिड़ियूं कहिड़ियूं ऐं काइंड्स कहिड़ा आहिनि, हीअ अॻिते हली असां पढ़ंदासीं. उन खां पोइ थो अचे नंबर 3 जेका लेवल आहे उहा पैराग्राफ जी आहे. पहिरीं स्टेज तव्हांजी वर्ड्स जी, ॿी स्टेज तव्हांजी सेंटेंस जी, टी स्टेज तव्हांजी पैराग्राफ जी आहे. ज़ाहिर आहे तव्हांखे पहिरें ॾाके ते पेर रखिणो पवंदो. ॾाके ते पेर रखण जो मतिलबु इहो आहे त तव्हांखे वोकेबलरी ते सुठी ग्रिप हुजणु घुरिजे. वर्ड्स हूंदा त तव्हां सेंटेंसिस ठाहे सघंदव. जॾहिं सेंटेंसिस जी ख़बर हूंदी कहिड़ो सेंटेंस कीअं ठहंदो आहे, मुकमल जॾहिं ग्रिप हूंदी त तव्हां हिकिड़ो सुठो पैराग्राफ ठाहे सघंदव. Group of words is called sentence, group of sentence is called paragraph, पर group of paragraph is called essay. त 3 तव्हांजी लेवल खां पोइ तव्हांजी चौथी लेवल एसे जी आहे. असांखे हिननि 3 लेवल्स जी पतो ई न हुजे, असांखे इंफॉर्मेशन ई न हुजे, नॉलेज ई न हुजे, प्रैक्टिस न थियल हुजे, त असां डायरेक्ट एसे ते जंप नथा हणी सघूं. एसे इज़ द मोस्ट कॉम्प्लेक्स एंड क्रूशियल पार्ट ऑफ योर कंपोजिशन. सो हिन ते तकड़ में तव्हां
ग्रिप हासिल टच ताईं न करे सघंदो जेसि ताईं हिननि 3 लेवल्स ऐं 3 ॾाकनि ते तव्हां पेर न रखंदो, डायरेक्ट जंप हणंदो तव्हां किरी पवंदो। उन खां पोइ वॉल्यूम मिक़दार ते कमु करणु घुरिजे असांखे। त असां को एसे लिखूं था त उन में वर्डिंग जो मिक़दार केतिरो हुजणु घुरिजे। कॾहिं कॾहिं टॉपिक मिलंदी आहे त 200-250 वर्ड्स या 300 वर्ड्स जा तव्हां हिकिड़ो एसे ठाहियो। त असांखे उन्हनि नंबर्स जो ख़्यालु करिणो पवंदो आहे त हिननि वर्ड्स खां मथे असां एसे न लिखूं। इन लाइ वॉल्यूम जो ख़्यालु करिणो पवंदो आहे। हीअ मां हिकिड़ो सर्किल ठाहियो आहे, हिकिड़ी तस्वीर ठाही आहे जंहिंमें नंढो गोल जेको आहे उहो वर्ड्स जे वॉल्यूम खे थो शो करे। ॿियो नंबर जेको गोल आहे सर्किल आहे उहो सेंटेंस जे वॉल्यूम मिक़दार खे शो थो करे। ऐं जेको उन खां पोइ आहे ऐं टियों नंबर जेको गोल आहे उहो तव्हांजो पैराग्राफ खे शो थो करे, त पैराग्राफ जो वॉल्यूम केतिरो हुजणु घुरिजे। ऐं जेको वॾो जेको गोल दायरो आहे वॾो ॿाहिरां शेल जेको आहे उहो एसे खे शो थो करे, एसे जो वॉल्यूम हेतिरो हुजणु घुरिजे। वर्ड्स सेंटेंसिस वर्ड्स मिलंदा त सेंटेंसिस ठहंदा, सेंटेंसिस मिलंदा त पैराग्राफ ठहंदो, पैराग्राफ मिलंदा त एसे ठहंदो। हीअ हिकिड़ो फ्रेम हुयो, हिकिड़ो ईअं सम्झो त वॉल्यूम मिक़दार जी ख़बर पए वर्डिंग सेंटेंस ऐं पैराग्राफ केतिरे वॉल्यूम जा हुजणु घुरिजनि, उन खां पोइ असां एसे असांजो मुकमल थींदो। हाणे अचे थो स्ट्रक्चर ऑफ एसे। एसे जो स्ट्रक्चर कीअं हुजणु घुरिजे। 3 शयूं हूंदियूं जेके पूरे एसे खे सही नमूने तरतीब ॾींदियूं। हिकिड़ो हूंदो आहे तव्हांजो फॉर्मेट, ॿियो हूंदो आहे तव्हांजो कंटेंट ऐं टियों हूंदो आहे एक्सप्रेशन। हीअ जेका एक्सप्रेशन आहे इहा एॾी ॾुखी न हूंदी आहे, कोई बि माण्हू लिखी सघे थो, हर कंहिंजी इंट्रस्ट हूंदी आहे कंहिं न कंहिं टॉपिक में उहो लिखंदो आहे पियो। फॉर्मेट बि एॾो ॾुखियो न आहे, फॉर्मेट हिकिड़ो डायाग्राम ईअं सम्झो एसे जो हूंदो आहे। कंटेंट ॾाढी ॾुखी शइ हूंदी आहे, कंटेंट बीहारणु। कंटेंट छा आहे असां अॻिते उन ते ॻाल्हाईंदासीं। पहिरियों ॻाल्हायूं था असां फॉर्मेट ते। फॉर्मेट असांखे टॉपिक मिलियल आहे द बफेलो। हिकिड़ी ईज़ी टॉपिक खई आहे मां त जीअं सम्झण में सवलाई थिए। फॉर्मेट में असां इंट्रोडक्शन जो फॉर्मेट ॾिसंदासीं त इंट्रोडक्शन जो हमेशह फॉर्मेट जेका स्ट्रक्चर हूंदी आहे उहा पैरामिड जहिड़ी हूंदी आहे। जीअं त एरा में मिस्र ॾिठो हूंदो, एरा में मिस्र उहो हीअं ट्रेंगल शेप में हूंदो आहे। थोरो मां ईअं ठाहियो आहे, पर मुंहिंजो मक़सदु इहो आहे त इंट्रोडक्शन तव्हांजो पहिरियों सोढ़ो हुजे, माना जेका चोटी हूंदी आहे हमेशह सोढ़ी हूंदी आहे, शुरूआत जेका हूंदी आहे, पोइ ईअं आइडियाज़ वधंदा वेंदा आहिनि। एक्सप्रेशन तव्हांजो आइडियाज़ खुलंदा वेंदा, तव्हांजो ज़हन खुलंदो ईंदो, मुख़्तलिफ़ टॉपिक्स तव्हांजे ज़हन में इंक्लूड थींदियूं। मुख़्तलिफ़ बुक्स जी नॉलेज, तव्हां रिसाला पढ़िया आहिनि, तव्हां TV शो ॾिसां, टास्क ॾिठा आहिनि, त हिकिड़ी मुख़्तलिफ़ ॼाण तव्हांजे ज़हन में बर्पा थींदी। उनखे तव्हांखे सिस्टमेटिकली हलाइणो आहे। पहिरियों तव्हांखे उनजो जनरल आइडिया ॾियणो आहे। टॉपिक छा आहे असांजी द बफेलो, उनजो जनरल आइडिया। वॉट इज़ जनरल आइडिया? जनरल आइडिया छा आहे? जनरल आइडिया उहा आहे त काई बि टॉपिक असां खणूं ऐं उन जे लाइ पहिरीं शइ जेका तव्हांजे ज़हन में क्लिक थिए। मिसाल तौरु पेन, त असांजे ज़हन में क्लिक थींदो राइटिंग, लिखणु। असां चऊं बुक, रीडिंग। असां चऊं त वाटर, पीअणु। असां चऊं मील, खाइणु। त इहे जनरल आइडिया आहिनि। पहिरियों जेका शइ तव्हांजे ज़हन में हिट थिए उतां शुरू कयो। हिते हिकिड़ी ॻाल्हि मां ज़हन नशीन तव्हांखे करायां त हिकिड़ी शइ आहे फियर, ख़ौफ़ इंसान खे रोकींदो आहे त मां ग़लति नथो लिखां, पहिरीं लाइन हलाए मां ग़लति न लिखी वञा, उथंदे सां ग़लती न कयां। इन फियर तव्हांजे कलम खे रोके छॾींदो। इन फियर जे ख़ौफ़ जे करे तव्हां लिखण खां न ठाहींदो। तव्हां चवंदो मां न लिखी सघंदुमि, अलाए छा थींदो, माण्हू पढ़ंदा छा थींदा। इन हिकिड़े नंढे लफ़्ज़ तव्हांजी पूरी लाइफ खे क़ैद करे छॾियो। इन खे ओवरकम कयो, फियर खे ख़तमु कयो। जनरल आइडिया तव्हांजो फियर ख़तमु थो करे। जेका ज़हन में आई शइ स्टार्ट कयो। हाणे उन में तव्हांखे को जनरल एग्ज़ाम्पल थो अचे, का कोटेशन थी अचे, को हिस्टोरिकल बैकग्राउंड थो अचे, तव्हां ॿारहं लिखणु शुरू कयो। असांजे टॉपिक द बफेलो, जनरल आइडिया। मुंहिंजे ज़हन में जेका पहिरीं ॻाल्हि आई बफेलो लाइ, द बफेलो इज़ अ डोमेस्टिक एनिमल। ज़ाहिरी आहे हिकिड़ो घरू जानवर आहे। बफेलो इज़ अ डोमेस्टिक एनिमल। असांजो इहो जनरल आइडिया आहे, डोमेस्टिक एनिमल। हाणे ही डोमेस्टिक एनिमल त आहे, हाणे असां इन जी सिग्निफिकेंस ॿुधाईंदासीं। जेका शइ डोमेस्टिक हूंदी आहे, घरू हूंदी आहे, वरी इंपॉर्टेंट हूंदी आहे। जेका इंपॉर्टेंट न हूंदी आहे, जंक यार्ड हूंदो आहे, कचिरो हूंदो आहे, असां ॿाहिरि फिटी करे छॾींदा आहियूं। इट मीन्स हाणे हीअ जेका आहे डोमेस्टिक एनिमल आहे, हिन जी सिग्निफिकेंस छा थींदी? इट इज़ अ वेरी यूज़फुल एनिमल। ज़ाहिरी आहे डोमेस्टिक आहे त यूज़फुल आहे। इहा हिन जी सिग्निफिकेंस थी वई। अच्छा यूज़फुल आहे, जस्टिफाई कयो। पंहिंजे
आर्ग्यूमेंट खे जस्टिफाई कयो, जस्टिफिकेशन। नंबर 3 जस्टिफिकेशन पेश कयो त यूज़फुल कीअं आहे। हाणे जस्टिफिकेशन थो ॾींदो वञा। इट गिव्स प्योर एंड क्लीन मिल्क विच इज़ वेरी एसेंशियल फॉर अ हेल्थ। इहा असांखे ॾिए थी साफ़ शफ़ाफ़ खीरु जेको असांजी सिहत लाइ तमामु ज़रूरी आहे। डोमेस्टिक हो, हिन लाइ यूज़फुल हो। सभ खां पहिरियों जेका मेन जी यूज़फुल शइ आहे उहा खीरु। ठीकु आहे। हाणे असां हिन जस्टिफिकेशन खे ॾींदासीं रोड मैप नंबर 4। रोड मैप में छा आहे, पहिरियों असां मिल्क जी ॻाल्हि कईसीं त मिल्क असां लाइ एसेंशियल आहे असांजी हेल्थ लाइ। हाणे मिल्क में एसेंशियल छा आहे, मिल्क मां असां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं प्रोडक्ट्स कहिड़ियूं ठाहींदा आहियूं। आइस्क्रीम ठहंदी आहे, कस्टर्ड ठहंदो आहे, खिचड़ी, असां खीरणी ठाहींदा आहियूं, तव्हांजे वात में पाणी थींदो हूंदो। इहे सभई शयूं असां मिल्क खीर मां ठाहींदा आहियूं। खीर मां असांखे ॿियूं कहिड़ियूं शयूं मिलंदियूं आहिनि, असांखे प्रोटीन मिलंदो आहे, कैल्शियम मिलंदो आहे, माना इहे बि हिन जा बेनिफिट्स आहिनि। उन खां पोइ मीट, बफेलो जी ॿी जेका इम्पोर्टेंट शइ आहे उहा आहे गोश्त। ॾिसो इंट्रोडक्शन इलाही माण्हू ॾींदा आहिनि त बाबा बफेलो खे 2 अखियूं हूंदियूं आहिनि, 4 टंगूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ो पुछ हूंदो अथसि, नकु हूंदो अथसि। इहे हिकिड़े नंढे ॿार खे बि ख़बर आहे। पढ़ंदड़ जेको चवंदो आहे उहो नवाण, हर इंसान में हिकिड़ी फितरत जी आदत हूंदी आहे त उहो नवाण पसंदि कंदो आहे। इम्पोर्टेंट शइ इहा आहे त असां जॾहिं बफेलो ते लिखूं था त उनजी अहम शयूं कहिड़ियूं कहिड़ियूं। हुनजो खीरु अहम आहे, हुनजो गोश्त अहम आहे। गोश्त हुन मां असां मुख़्तलिफ़ खाधा तयारु कंदा आहियूं, बिरयानी, कबाब्स वग़ैरह। महिमान ईंदा आहिनि उन्हनि खे सर्व कंदा आहियूं। असां क़ुर्बानी कंदा आहियूं। हाणे क़ुर्बानी वारी ईद अचे थी त ज़ाहिरी आहे क़ुर्बानी में गोश्त कमु ईंदो आहे। त इहा बि हिन जी हिकिड़ी वॾी इम्पोर्टेंट रोड मैप टॉपिक हुई। स्किन, हुनजी चमड़ी आहे, चमड़ी इम्पोर्टेंट आहे। चमड़ी मां असां शूज़ ठाहींदा आहियूं, बेल्ट ठाहींदा आहियूं, बैग्स ठाहींदा आहियूं। त हीअ हिन जी इम्पोर्टेंट शयूं आहिनि। उन खां पोइ बफेलो जी स्पीशीज़ हूंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ भूरी में हूंदी आहे, ॻाढ़ी हूंदी आहे, कारी हूंदी आहे, मुख़्तलिफ़ स्पीशीज़ हूंदियूं आहिनि। माना इहा सॼी रिसर्च बुनियाद ते टॉपिक खे रिसर्च बुनियाद ते तव्हां खणी हलो। तव्हां मिल्क ते रिसर्च कयो, मीट ते रिसर्च कयो, स्किन ते रिसर्च कयो, स्किन मां छा थो ठहे, किथे किथे हिन जा स्किन में कीअं वेंदी आहे, फैक्ट्रीज़ में कीअं थी ठहे, स्पीशीज़ में जा जेके नस्ल आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि, फर्दर एडवांटेज कहिड़ो आहे में मां। इहा तव्हांजी रिसर्च बेस्ड स्टडी आहे। जॾहिं रिसर्च बेस्ड स्टडी तव्हांजी थियल हूंदी ऐं जॾहिं तव्हां लिखंदव टॉपिक ते त उहो ॾाढो असरायत हूंदो ऐं ॾाढो वणंदो। पढ़ंदड़ बोर न थींदो। पढ़ंदड़ चवंदो त हिन में हिनखे मुख़्तलिफ़ आइडिया हिन तहक़ीक़ करे लिखियो आहे। उहा शइ वॾी असरअंदाज़। हाणे अचूं था पार्ट्स ऑफ एसे ते। एसे जा कुझु अहम हिसा हूंदा आहिनि जिन खां सवाइ एसे पूरो न थींदो। उन मां हिकिड़ो हिसो बि खुटी वियो त उहो एसे कंप्लीट न थींदो। इन लाइ हीअ 3 हिसा जेके आहिनि उहे एसे में हुजणु लाज़मी आहिनि। नंबर 1 इंट्रोडक्शन। इंट्रोडक्शन तारुफ़। चवंदा आहिनि त इंट्रोडक्शन इज़ द स्केलेटन ऑफ योर एसे। तव्हांजो इंट्रो एॾो पावरफुल हुजे। इहो मशहूरु आहे त फस्ट इम्प्रेशन इज़ लास्ट इम्प्रेशन। हर कंहिं ॿुधो आहे त तव्हांजो इंट्रोडक्शन इज़ योर फस्ट एक्सप्रेशन। तव्हांजी पहिरीं एक्सप्रेशन, तव्हांजी फस्ट जेका इंट्रोडक्शन आहे उहो सुठो न हूंदो त ज़ाहिरी आहे उहो जेको रीडर आहे उहो अॻिते छा पढ़ंदो। नंबर 2 बॉडी। बॉडी मीन्स स्ट्रक्चर जेको मुख़्तलिफ़ पैराग्राफ ते डिपेंड हूंदो आहे। 5 हुजनि, 6 हुजनि, 7 हुजनि, उहो बॉडी में ईंदा। नंबर 3 कंक्लूजन। कंक्लूजन बि मेन हिसो हूंदो आहे। कंक्लूजन ईअं सम्झो त तव्हांजे एसे जो पूरा हुआ। इट इज़ ऑल्सो वेरी इंपॉर्टेंट। इट कैन बी कंसिडर एज दी रिएक्शन ऑफ योर इंट्रोडक्शन। उन खां पोइ जे अचे टॉपिक सिलेक्शन। टॉपिक कीअं सिलेक्ट कजे। 2 क़िस्मनि जूं टॉपिक्स ईंदियूं आहिनि। के सोशल इकोनॉमिक टॉपिक्स हूंदियूं आहिनि जंहिंमें इशूज़ हूंदा आहिनि। टॉपिक सिलेक्शन जा 2 हिसा हूंदा आहिनि, 2 काइंड्स हूंदा आहिनि। इहे चऊं त हिकिड़ो ओपन एंड हूंदो आहे, हिकिड़ो क्लोज़ एंड हूंदो आहे। मिसाल तौरु ग्लोबल वार्मिंग। ग्लोबल वार्मिंग जेको आहे ओपन एंड टॉपिक आहे ऐं ग्लोबल वार्मिंग इन पाकिस्तान इहो क्लोज़ एंड आहे। इन पाकिस्तान मीन्स सिर्फ़ु तव्हांखे पाकिस्तान खे हिट करिणो आहे, पाकिस्तान खे डिफाइन करिणो आहे त पाकिस्तान में ग्लोबल वार्मिंग केतिरी आहे, छा थी रहियो आहे, हुकूमत केतिरा उपाउ वठी रही आहे, ग्लोबल वार्मिंग जे करे कहिड़ा इम्पैक्ट्स पिया आहिनि। मीन्स इन पाकिस्तान मीन्स यू हैव टू राइट ओनली ऑन पाकिस्तान। एंड ग्लोबल वार्मिंग इट इज़ एन ओपन एंड, यू हैव टू डिस्क्राइब ग्लोबल इंटरनेशनल टॉपिक थी वई है। उन खां पोइ थो अचे तव्हांजो ब्रेन स्टॉर्मिंग। इट्स अ वेरी इंपॉर्टेंट एक्सरसाइज to brainwash your mind for good things, for composition. मिसाल जे तौर असां बुक ते ब्रेन स्टॉर्मिंग कयूं। तव्हां पंहिंजे
ऐं दिमाग़ में सोचुनि जो हिकिड़ो तूफ़ान आणियो था। मुख़्तलिफ़ शयूं तव्हांजे ज़हन में ईंदियूं, काई बि शइ इंसान जी सोच खां ॿाहिरि न आहे। बुक ते जेकॾहिं तव्हां ब्रेन स्टॉर्मिंग कंदो त मुख़्तलिफ़ वर्ड्स, मुख़्तलिफ़ आइडियाज़ तव्हांजे साम्हूं ईंदा। मिसाल जे तौरु रीडिंग, असां बुक रीड कंदा आहियूं, असां जॾहिं रीड कंदा आहियूं त असांखे नॉलेज मिलंदी आहे, ॼाण थींदी आहे। उन खां अलावा असां उन ॼाण में, उन रीडिंग में मुख़्तलिफ़ क़िस्म जा बुक्स हूंदा आहिनि, साइंस जा बुक्स हूंदा आहिनि एज़ ए सब्जेक्ट, असां नॉवेल्स पढ़ंदा आहियूं, असां फिक्शन, नॉन फिक्शन पढ़ंदा आहियूं, हिस्ट्री पढ़ंदा आहियूं, स्टोरीज़ पढ़ंदा आहियूं। इहे सभु बुक्स सां कंसर्न आहिनि। इलाही शयूं, मां इहे मिसाल जे तौरु चंद वर्ड्स लिखिया आहिनि तव्हां सां। ब्रेन स्टॉर्मिंग कई, तव्हां हिकिड़े कंहिं बि टॉपिक जो चौधारी गोल दाइरो पातो, तव्हां ब्रेन स्टॉर्मिंग ही वर्ड्स तव्हां निकिरी आया। हाणे हर हिकु लफ़्ज़ ते 6 जुमिला ठाहियो, तव्हां 5 ठाहियो, 8 ठाहियो, तव्हांजी मर्ज़ी आहे, जेतिरा तव्हां ठाहे सघो। तव्हां ज़ाहिरी आहे स्पेसिफिक तव्हांखे एसे लिखिणो आहे, शॉर्ट लिखिणो आहे, त तव्हां ओतिरी सिलेक्शन कंदो। असां जॾहिं हिननि खे हर हिकु लफ़्ज़ ते 6 जुमिला ठाहिया, असां हिन खे जोड़ कंदासीं त 48 सेंटेंसिस असांजा ठही ईंदा। इहे काफ़ी, इहे इलाही थी आहे। तव्हांजो एसे लिखणु सवलो आहे, ॾुखियो न आहे। तव्हां जेकॾहिं हर वर्ड ते 6 सेंटेंस, तव्हांखे घटि में घटि सेंटेंसिस ठाहिणु अचनि, जुमिला ठाहिणु अचनि, उहे तॾहिं ठहंदा जॾहिं तव्हांखे वर्ड्स ईंदा, वोकेबलरी हूंदी। तव्हां हर लफ़्ज़ ते रोज़ाने जे बेसिस ते तव्हां कुझु न कुझु लिखंदा ईंदव त उहे जुमिला ठहंदा ईंदा, ऐं ईअं ब्रेन स्टॉर्मिंग थींदी, ऐं इहे तव्हांजा मुख़्तलिफ़ टॉपिक्स जे बारे में आइडियाज़ क्रिएट थींदा। एक्सप्रेशन छा थींदी आहे? एक्सप्रेशन डिपेंड्स अपॉन योर नॉलेज, वर्डिंग एंड लैंग्वेज प्लस ऑब्ज़र्वेशन। तव्हांजी एक्सप्रेशन जो मतिलबु छा आहे? तव्हां छा सम्झो आहे कंहिं बि शइ खे, इम्पॉर्टेंट शइ इहा आहे, तव्हां उहा एक्सप्रेस कयो। जॾहिं उहा एक्सप्रेस कंदो त तव्हांजी एक्सप्रेशन मां ख़बर पवंदी त तव्हांजी नॉलेज केतिरी आहे, वर्डिंग जो इस्तेमालु, तव्हांजी लैंग्वेज, तव्हांजी ऑब्ज़र्वेशन, तव्हांजी इमेजिनेशन, सॼी तव्हांजी एक्सप्रेशन मां मालूम पइजी वेंदी। सो उमेदु आहे त तव्हांखे लेक्चर ज़रूरु पसंदि आयो हूंदो। इहे कुझु टिप्स हुयूं जेके मां तव्हांजे साम्हूं पेश कयूं। ॿिए दफ़े कंहिं ॿिए लेक्चर सां तव्हांजे साम्हूं पेश थींदुसि। वॾी महिरबानी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.